उनखे चयो बाबा हिन कोट ते तूं 20 मण लोह जा वॾा जेके फीथा हूंदा उहो कढी करे उहो कुल्हे ते खणी 20 मण लोह उहो खणी फीथो वॾो जेको वॾी मशीन थींदी आहे आयल ॼण उनजो जेको मथे वञी पहुचाए त पोइ असां तोखे छॾींदासीं। उहो उन दरवेश चवनि था कुल्हे ते खणी 20 मण वारो लोह हिन कोट ते पहुचायो ऐं उनखे आज़ादु कयूं। ऐं उहो चवनि था पीर साईं पागार जो मुरीद हो, जॾहिं 20 मण लोह कुल्हे ते खणी मथे चढ़ी आयो चवनि था त उनजे कंडे में टुंग निकिरी आहे जिते लोह खयईं मथे, छो त इंसानी जिस्म हो ऐं हो लोह हुयो। हीउ मेन गेट आहे अंदरि, हूअं त ॿाहिरियां गेट बि अथसि पर हीउ आख़िरी गेट आहे। हे अंदरि किलो आहे। तव्हांजो नालो साईं? मुंहिंजो मोहम्मद रमज़ान नालो। केरु आहियो? मां लाशारी आहियां पाण। लाशारी साईं, इहो जेको बादशाह जे रहण जी जाइ आहे उहा कहिड़ी आहे? हेठि आहे उहो महल आहे, शाही महल सॾिबो आहे। हा, हेठि आहे उहो मेलखंड पंध आहे, शाही महल सॾिबो आहे। हे माना आवाम रहंदो, फौजी रहंदा, सिपाही जी बारिंग कोन्हे। हा हा, इहे ॾींहं जी ऑफिस आहे। हा इहो मां ॾिसी आयो कपाए तेल न पियो हूंदो, पोइ हर बारिंग वारो पंहिंजी बारिंग में वञी बारिंग। हाणे सिपाहियुनि जे लाइ लांढी छा आहे? लांढी सिपाही जी लांढी माना घोड़ा लांढी खे त 2 नुक़्ता हुजणु खपनि, हिकिड़ो अथसि हा घोड़ा वोड़ा ॿधंदा लांढी, सिपाहियुनि जी लांढी। सही आहे, सही आहे। हा हा, नाज़रीन हे तव्हां ॾिठो हाणे फतेह ठुल छा आहे? फतेह ठुल माना फतेह जेको कंदा पंहिंजो निशानो हणी छॾींदा। हाणे अलम साईं निशानो लॻो पियो। ठुल माना पील पाओ। हा, फतह जो पील पाओ। फतेह माना फतेह जो फतह थी वई, ठुल चइबो पील पाएगा उन ज़माने में। अंग्रेज खां पोइ माना जेको थियो त वरी मीरनि जी हुकूमत आई न। हा, अंग्रेज खसी मीरनि खां? हा, टालपुरनि खां खसी अंग्रेज? न साईं, अॻु में हुई अंग्रेज़नि जी न। न दा न साईं, न न लड़ाई हो जो हिननि जो अंग्रेज़नि जो लड़ाई छो कंदा साईं? इहा असांखे पकी ख़बर अथव, इहो ॿुधी छॾियो। टालपुरनि जी अॻु में कलोड़नि जी बादशाही, पोइ टालपुरनि जी ॿिन्ही हुकूमत कई। टालपुरनि खां पोइ अंग्रेज़नि खसी आहे। नाज़रीन ही गेट आहे, ॾिसो उन ज़माने जी ओसारी आहे जेकी हाणे ताईं हो काठ बि बीठो आहे। हाणे काठ बि कमज़ोर, इंसान बि कमज़ोर, सिर बि कमज़ोर, सीमेंट बि कमज़ोर, सभु उन ज़माने खां घटि। बि को मारो आहे हाणे हिनखे लिपाई उन ज़माने जी आहे या हाणे आहे? हीअ बि हिन ते लिखियलु 3 दरवाज़ो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में अखर ठही आहे त 3 दरवाज़ो। ऐं हीअ लिखियलु आहे खूह ॾांहुं दरवाज़ो। हीअ शायदि हाणे बंदि आहे। खूह ॾांहुं दरवाज़ो, इन्हीअ खां खूह हूंदा हुआ पाणी भरण जा। वरी हे पासो बि सुभाणे आहे, हीअ जेको आहे मौला जे नाम जो सदके वञा साईं अब्दुल कयूम। हे कहिड़े नमूने हीअं मुंहिंजा मालिक नक्शो ई अजीब आहे न। जीअं दुश्मन अचे त चढ़ी न सघे, जे चढ़ी सघे त चपे चपे ते हिन जा माना हो हुजनि सिपाही मोर्चे ते। साम्हूं जाबुल इलाही जबल आहिनि साईं, साम्हूं सभु जबल आहिनि, हिते बि जबल आहिनि, हीअं बि जबल आहिनि, साम्हूं जबलनि जो इलाइक़ो आहे। जी बाबा, मुंहिंजो यूट्यूब ते चैनल आहे, मां उन ते भरियां थो पियो, मां चैनल ते रखंदो आहियां। इहो तव्हां ज़ात जा केरु आहियो बाबा? ख़ासि खेली किथां जा आहियो? ॾाढा ॻाल्हि कोट बंगले जा आहियो। कोट बंगले में मुराद फ़क़ीर जी का दरगाह आहे छा? तव्हांखे ख़बर न आहे, जंहिंखे कंहिंखे ख़बर आहे त ॿुधाए।
हिन छोकिरे चई वरी परते मुंहुं कयो छा नाज़रीन ही मोर्चा हाँ त रिकॉर्डिंग कयूं था यूट्यूब ते रखंदुमि मां नाज़रीन असां सां पंहिंजो HM हेडमास्टर बि गॾु आहे साईं जावेद अहमद मंगरियो असां अॼु गॾु कंपनी में सॼा उस्ताद संगत वेगन में तयारु थी हिते पहुता आहियूं मंझंदि जी मानी बि हिते खाधी आहे ॾिसो अलाह जो रंग आहे हे बि को रंग अहिड़ो रहियल हुयो आहे मां हयाती सॼी दरवेश सुगड़ाइप जे कचहरनि में हिन कोट जी वट में जेको रोड टपे थो नवाब शाह थो वञे इन सां मां सवें दफ़ा आयुमि वयुमि पर मुंहिंजो रूह न कढंदो अॼु अलाह ईअं सम्झो ज़ोर ई आंदो आहे हिते हाणे साम्हूं जेको दरवाज़ो आहे उन वॾे गेट खे वॾियूं शीखां लॻल आहिनि ऐं वॾा थुल्हा सुंबा छापियल आहिनि ठहियल आहिनि लोह जा हाणे उहे लोह जा मुंहिंजे ख़्याल में दरवाज़ो उन वक़्त में बंदि कंदा हूंदा एॾी पंहिंजी पुख़्ताई कई अथनि बि मरी आहे उहे वीचारा उहे बि मरी आहे जन हेॾियूं पुख़्तायूं हेॾा कोट ठाहे पाण खे पुख़्तो कयूं अलाह बाचा वाह अढाई घेड़नि हयाती जे लाइ हेतिरी ख़ल्क़ माराई हूंदऊं ख़ल्क़ खे तकलीफ़ां ॾेई अहिड़ा कोट ठाहिया हूंदऊं हे सिपाहियुनि जे अंदरि रहण जा मोर्चा हे चौकियूं आहिनि हिते जेको अंदरि ईंदो उन सां उहो सिपाही विढ़ंदा हा हे ॾिसो हे कोट आहे कोट जो दरवाज़ा आहिनि हे ताक आहिनि हिन खे एतिरे ताईं हे सुंबा लॻल आहिनि लोह जा हे मुंहिंजा मौला ॿियो दरवाज़ो हिते लिखियलु आहे मुंहिंजा मौला वरी उन ज़माने जी भितियूं हे अंदरि सिपाहियुनि जे रहण जूं जायूं पुलिस जूं मथे ॾाकणियूं इंगड़ विंगड़ उबतो सुबतो सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे मौला जो रंग अहिड़ो ठहियलु आहे जो वञी खेल हा हे ॾिसो साम्हूं को शिया मौलवी आहिनि शायदि उन्हनि जी को तक़रीर आहे छा आहे वाह मौला तुंहिंजो रंग हितां बि हीउ जेको शहर थो नज़र अचे हीअ जॻह खां पोइ ठहियलु आहे हिन जे मथां जेको पोइ हीअ रंग ठहियलु आहे मौला जो हे साम्हूं जबल आहिनि हेॾे साम्हूं जबल आहिनि वाह मौला तुंहिंजे नाम जो सदके वञे वाह मौला वाह मौला वाह मौला नाज़रीन हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां असांजा मुर्शिद हादी सैयद मोहम्मद जी शाह जीलानी जेकाबाद वारा सरदार पाक शहनशाह आलम दीन कशफुल कबूर डॉक्टरी ये सभु इहे डिग्रियूं महबूब पास महबूबनि फरमायो त जंहिं जाइ ते ॾमर हूंदो आहे जंहिं जाइ ते ॾमर हूंदो आहे त उते भितियूं कारियूं हूंदियूं आहिनि ऐं ॾमर वसंदो रहंदो आहे हीअ भित कारी आहे ॾिसो इहा निशानी आहे ऐं ॿियो साईं फरमायो त उते आम माण्हू खे बि ख़बर पवंदी त ॾमर जंहिं जाइ ते वसंदो आहे उते क़यामत ताईं ॾमर वसंदो रहंदो आहे पोइ महबूबनि फरमायो त उते मथां घुमण सां हथ पेर जंहिंजा कारा थी वञनि सम्झो त ॾमर वसे थो मुंहिंजे ख़्याल में हीअ पथरनि जी उसारी त का पोइ आहे उन ज़माने में न आहे बि ख़ुदा खे ख़बर आहे पर सीमेंट पोइ जी थी लॻे मौला तव्हांखे ख़ुशि करे आबाद करे हीउ नज़ारो 29 मिंट थिया आहिनि इनशाला हीउ नज़ारो अञा वधीक था रखूं तव्हांखे था ॾेखारियूं हीउ कोट आहे हीउ मारा आहिनि उन ज़माने जा जेको ॾिसो हीअ भित पोइ जी आहे पथर जी भित हीअ पोइ जी आयल आहे हीउ कोट अलाह जो रंग आहे मौला जे नाम सदके वञा शहनशाह कहिड़ो रंग कयो हीअं हिन ते मारे ते बि का तोब पई आहे जंहिंजो मुंहुं ॾखिण आहे पहिरीं जेकी तोब तव्हांखे मां ॾेखारी उनजो मुंहुं उत्तर हुयो उत्तर ओलह जी कुंड ते
उन ज़माने जूं भितियूं इहे माण्हू सिरां कढियूं हूंदियूं, सिरूं कढी वरी पचायूं हूंदियूं, वरी खणी आया हूंदा। मौला जी मखलूक खे तकलीफ़ हूंदी वॾी इंसान ज़ात खे। अल्लाह ए मुंहिंजा मालिक तुंहिंजे नाम सदिके। ॿियो वरी ॿुधो आहे त उन ज़माने में जेके बादशाह ज़ुल्म कंदा हुआ न त क़ैदियुनि खां इहे कमु कराईंदा हुआ, कोट सराइण ॿियो टियों। मौला शहनशाह हुआ, मौला जो रंग आहे। हाणे लही उन हेठियूं जाइ ते आया हूं जिते मानी खाधीसीं। हाणे हे बि अञा असां कोट में अंदरि हूं, उते अंदरि आयासीं। मौला हादी जे नाम जो सदिके वञा। हे थो रंग खे हलाए पाण सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हीउ फर्श जेको आहे नाज़रीन लॻे थो त इहो पोइ आहे, हे जेको लहण वारो फर्श आहे संदी सिरा उभी लॻल ज़माना जाणदा है अली दा शान है नासिर नबियां दा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबा सिंह तव्हांजो नालो साईं? गुलाम रज़ा बाबा सिंह। केरु आहियो? मीरासी फकीर कालपुर वॾा। हा कालपुर वॾा जी बाबा सिंह। हा छा था ॿुधायो? मौला अली जो शान। हा बिस्मिल्लाह हज़रत सचल सरमस जो मौला अली साईं जो शान बिस्मिल्लाह ॿुधायो। ज़माना जाणदा है अली दा शान है ज़माना जाणदा है अली दा शान है नासिर नबियां दा नासिर नबियां दा शाहे मर्दाने ज़माना जाणदा है अली दा शान है ज़माना जाणदा है अली दा शान है। मरब दे सर ते चल गई अली दी जा तलवारे मरब दे सर ते चल गई अली दी जा तलवारे मौलाया खुशियां होकर अली दे लाए नारे नारे हैदरी मौलाया खुशियां होकर अली दे लाए नारे मोहम्मद तक तक हसदा अली पिया टुर टुर चलदा मोहम्मद तक तक हसदा अली पिया टुर टुर चलदा कुफर दी सारी बस्ती होई वीराने ज़माना जाणदा है अली दा शान है ज़माना जाणदा है अली दा शान है। वाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। कुटियल कुर्ब तुंहिंजा हेॾे आ तूं। ही गेट अञा नाज़रीन रहियल आहे पोइ हिते हुन जाइ ते असां मानी खाधी आहे। साईं वे साईं साईं ओ 20 रुपया त ॾियो। छा कंदो? मां हिन सोने खे ॾियां। 20 न हुजनि ते साईं अब्दुल कयूं 20 न हुजनि त 10 में राज़ी न थी। ओयो नाराए हैदरी याली हे मौलवी आहे मुनो मौलवी आहे कढियो त मां। ठीकु आहे नाज़रीन या अली मदद एॾो मथां लही आया आहियूं अञा हेठि लहणो आहे पोइ हिन पासे वञिणो आहे। नारे हैदरी याली